मेरे मन ये बता दे तू किसी और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू। मेरे मन ये बता दे तू किसी और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू। जो है अनकही जो है अनसुनी, वो बात क्या है बता मितवा। रहे धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा। मेरे मन ये बता दे तू किसी और चला है तू। Find a way, find a way, हीरिए। जीवन डगर में डगर में डगर में, प्रेम नगर में। जीवन डगर में प्रेम नगर में, आया नजर में जब से कोई है, ये सोचता है ये क्या पूछता है, किसकी कमी है, क्या ये वही है। हाँ ये वही है, हाँ ये वही है। तू एक प्यासा और ये नदी है, काहे तू इसको तू खुल के बताए। जो है अनकही जो है अनसुनी, वो बात क्या है बता मितवा। रहे धड़कने तुझसे क्या मितवा, ये खुद से तो ना तू छुपा, ये खुद से तो ना तू छुपा, ये खुद से तो ना तू छुपा। Very nice, Zabardast, Zabardast. Hello, Assalamu alaikum, good evening and welcome to Rangat Bhari Sham with me, Kiran Mir. केड़ा हाल इन तव्हांजा? ठीक ठाक आयो? खैर खैरियत सां आयो? ऐं सर्दी इंजॉय करे रहिया आहियो? सर्दी भी थी रही आहे कराची में, त ॾींहं जो थोड़ी घणी गर्मी आहे, पर राति तमामु बहितरीन थी थिए पई, राति जो सुठो वेदर थी थो वञे पियो। ऐं पर उन सां गॾु जेकॾहिं असां पखो न हलायूं त मज़ो बिल्कुलु बि न ईंदो आहे। ऐं पखो हलाइणु लाज़मी हूंदो आहे, मुंहिंजो त लाज़मी हूंदो आहे। मां बग़ैर पखे जे नथी सुम्ही सघां, मुंहिंजो साहु मुंहिंजो शुरू थी वेंदो आहे, मूंखे सफोकेशन थियणु शुरू थी वेंदी आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे बसि अॼु मुंहिंजो आख़िरी राति सुबुह थींदी कोन मुंहिंजी। ज़ू 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 मुझे तो ऐसा लगता है पंखा लो रही है। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। कैसे है शोभी भाई? बिल्कुल जबरदस्त। आपकी बात सुन रहा था, पंखे के अलावा वाकई में नींद नहीं आती जब तक उसकी हाँ, वो आदत पड़ गई है हम लोगों को, और इतनी बुरी आदत कि वाकई में यूँ करके देखती रहती हूँ कि उसको चलाऊं नहीं चलाऊं। अच्छा, मैं लेट के देखता हूँ, मुझे चक्कर आते हैं, फिर उससे नींद आ जाती है। चलो ठीक है।
लाजमी है, ये आवाज तो हमारे साथ बचपन से जुड़ी जुड़ी हुई हुई है, है। जुड़ी हुई है, इसके बगैर तो वाकई नींद नहीं आती। तो सही बिल्कुल बात है। तहां भी ॿुधायो त तहां एतिरी सर्दी में पखो हलाईंदा आहियो या न हलाईंदा? असां कराची वारा त हलाईंदा आहियूं, हिन कराची वारा असां हिन शइ में जेको आहे न अॻिते आहियूं सभिनि खां। सो ॿियो ज़रूरु इहो चवणु चाहींदसि त बर्फ़बारी थी रही आहे नॉर्दर्न एरियाज़ में ऐं काफ़ी मतिलबु टूरिज़म तमामु घणो वञी रहियो आहे उन साइड, पर एहतियात ज़रूरु कयो, छो त मां कुझु वीडियोज़ ॾिठियूं आहिनि ऐं अल्लाह से माफ़ करे इतफ़ाक़ सां कंहिं वीडियो भरी पे ऐं उन जी वीडियो जे अंदरि जेको आहे हिकिड़ी गाॾी खाईअ में किरंदे किरंदे कैप्चर थी वई आहे। सो जॾहिं बि तव्हां सफ़र कयो था त बराए महिरबानी टायर्स खे जेको आहे तव्हां चेन्स हणो, बग़ैर टायर जे चेन्स जे तव्हां उन तरफ़ न वञो त बहितर आहे। ज़िंदगी खां वधीक कुझु बि कोन्हे। तव्हां पूरी फैमिली ॿार ख़ानदान हिकु वठी करे तव्हां गाॾियूं भरे भरे करे जेकॾहिं वञो था त एहतियात तमामु ज़रूरी आहे। या त तव्हां स्नो टायर्स यूज़ कयो, जेकॾहिं तव्हां वटि स्नो टायर्स अवेलेबल न आहिनि त महिरबानी करे टायर्स खे जेको आहे चेन्स हणो, उन सां बि थोरी घणी बचत थी वञे। ऐं जॉगर्स स्पेशली तव्हां स्नो जॉगर्स वठो, उहे पायो। जेकॾहिं कराची में तव्हांखे नथा मिलनि त मरी में तव्हांखे मिली वेंदा। माल रोड इन्हनि शूज़ सां भरियो पियो आहे, कश्मीर रोड इन्हनि शयुनि सां भरियो पियो आहे। तव्हां उते पहुचो था, अॻिते तव्हांखे ट्रैवल करिणो आहे, तव्हां नथिया गली साइड वञो था, तव्हां अयूबिया साइड वञो था, टूवर्ड्स तव्हां नारायण कागन वञो था, त महिरबानी करे पंहिंजी पहिरें सेफ्टी रखो, उन खां पोइ तव्हां अॻिते ट्रैवल कयो। ऐं गॾु जेको आहे पाण सां गॾु कुझु अहिड़ियूं शयूं रखो जंहिंमें तव्हांखे साह न मुंझे तव्हांजो, छो जो स्नोफॉल तमामु घणी थी रही आहे ऐं जॾहिं स्नोफॉल थींदी आहे, बारिश थींदी आहे त ऑक्सीजन लेवल थोरो घटिजी वेंदो आहे। उन में ख़ासि करे उहे माण्हू, उहे ॿार, उहे फैमिलीज़ या उहे छोकिरा छोकिरियूं जिन खे अस्थमा जो प्रॉब्लम आहे त उहे पाण सां गॾु पाणी ज़रूरु रखनि ऐं कुझु ड्राई फ्रूट टाइप कुझु अहिड़ियूं शयूं रखनि जिन खे उन्हनि खाइण पीअण सां उन्हनि जो साह ते तकलीफ़ न थिए वधीक। ऐं पाण सां शहद ज़रूरु रखो। कॾहिं बि तव्हांखे अहिड़ी का प्रॉब्लम थिए थी त 2 ड्रॉप्स 3 ड्रॉप्स जेको आहे तव्हां शहद जा पाणी में विझी करे तव्हां पी छॾियो, इनशाला तव्हांजी जेको आहे साह जी तकलीफ़ बिल्कुलु ठीकु थी वेंदी। त शोभी भाई सां त हूअं मां कचेरी करे चुकी आहियां, पर शोभी भाई सां हींअर मां वरी कचेरी करणु चाहींदसि। शोभी भाई ज़रा ये तो बताइए कि न्यू ईयर, जैसे हमने पिछले दिनों में बात की थी न्यू ईयर के ऊपर, तो न्यू ईयर आप जो सेलिब्रेट करते हैं, कॉन्सर्ट्स होते हैं अपनी फैमिली के साथ, जिस तरह आपने बताया था कि आउटिंग पर निकल जाते हैं हम लोग, तो कभी ऐसा इत्तेफाक हुआ है फायरवर्क्स किए हो आपने घर पे या कहीं बाहर? फायरवर्क्स बाहर तो बहुत ज़्यादा अभी भी अरेंज हुए हैं, क्योंकि अभी कॉन्सर्ट है हमारा रीना में न्यू ईयर पे, तो वो बहुत जल्दी शुरू होगा और बहुत जल्दी ख़त्म होगा, और वहाँ पर भी फायरवर्क्स का बहुत ज़बरदस्त अरेंजमेंट है। और ऐसी बहुत सी जगहें, बहरिया है, कराची में जितने भी पिकनिक प्लेसेस हैं वहाँ फायरवर्क अरेंज किया हुआ है, और गवर्नमेंट ने भी इजाज़त दी है कि हाँ जी 12 बजे तक आप ये सब कुछ कर सकते हैं। तो ये बड़ी अच्छी बात है, खुशी की बात है। और बर्फ़बारी की अगर मैं बात करूँ तो एक दफ़ा फिर हमें महकमा मौसमियात ने खुश किया था कि कराची में बर्फ़बारी होगी। बर्फबारी मैंने सुना था कि 2050 में कहीं जाके होगी या 60 में कहीं अच्छा, हुई एक्सपेक्टेड है। प्रेडिक्शंस हैं, ये प्रेडिक्शंस हैं। अब अल्लाह बेहतर जानता है कि वो वक्त हम देख सकेंगे या नहीं देख सकेंगे। अब देखा आपने टिकटॉक लोगों ने बनानी शुरू कर दी, वो जो बर्फ परचेज करते हैं इसलिए वो रोडों पे डाली हुई है कि पाकिस्तान में जो है वो। लेकिन वैसे एक चीज है कि मतलब अल्लाह के आगे देर अंधेर नहीं है, वो तो कोई शक नहीं। लेकिन अगर इस तरह का कोई सीन हो जाए ना हम तो पागल हो जाएंगे कराची। हाँ, लेकिन हम तो बड़े खुश थे कि स्नोफॉल होगा तो जाहिर बात है हमें कहीं और जाना नहीं पड़ेगा। अब ये है कि देखते हैं दिसंबर। आपका रेजोल्यूशन क्या है? न्यू ईयर रेजोल्यूशन क्या है? क्या करना चाह रहे हैं आप आगे, और बढ़कर बड़े होकर क्या करना चाह रहे हैं? अब मजीद बड़ा होना है क्या? क्यों नहीं शोभी भाई, क्यों नहीं? जो दिया सबसे पहले तो अल्लाह रब्बुल आलमीन का बहुत शुक्र है, जितनी इज्जत उसने दी हुई है, शायद इतनी मेरी औकात भी नहीं है, परवरदिगार आलम ने जहाँ तक रखा है। तो आगे यही है कि ज़ाहिर खूब से खूब तर की तलाश में तो हर इंसान आगे बढ़ता ही है। अच्छे और एक जिसे कहते हैं मुतनज़्ज़िम दायरे में रह के, अगर मैं यही चाहता हूँ कि और मज़ीद आगे, मेरा म्यूज़िक आपको पता है मेरी हॉबी है, तो मेरी सारी तमाम तर कोशिशें यही होती हैं कि न्यू ईयर हो या ईद हो या बकरा ईद हो, कि मैं म्यूज़िकली लोगों को अपना पैगाम पहुँचा सकूँ, मेरा म्यूज़िक आगे जाए और लोग सुने।
सही। तो यही वैसे आपका म्यूजिक है तो बहुत अच्छा माशाल्लाह से, आप उसी वक्त सॉन्ग सुनते हैं, उसी वक्त आप फौरन फौरन धुन तैयार कर लेते हैं, और ये एक बहुत अच्छी और बेस्ट क्वालिटी है आपके अंदर। लेकिन मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि आजकल जैसे नए से नया म्यूजिक आ ही जा रहा है, आ ही जा रहा है, तो आप लोगों की जो म्यूजिक की जो एक इंडस्ट्री है उसमें आप लोगों को बड़ा कंपटीशन तो होता होगा उस लिहाज से। कॉम्पिटिशन्स बहुत हैं, बहुत ज़्यादा हैं, और मैं समझता हूँ होने भी चाहिए, क्योंकि उससे आपको भी जो है आपकी नॉलेज भी बढ़ती है, क्योंकि नए लड़के हैं वो अच्छा म्यूज़िक भी कर रहे हैं, ऐसी बात नहीं है, क्योंकि रॉक जॉनरा हो, पॉप हो, जैज़ हो, या कोई भी हो, सारे म्यूज़िक हैं अच्छे। अब मैं ये कहूँ कि नहीं जी हमें क्लासिकली करना है और सेमी क्लासिकली करना है, तो वो वेस्टर्न म्यूज़िक, वेस्टर्न तो वैसे खैर एक तहजीब है, म्यूज़िक नहीं कह सकते, जॉनरा तो यही होते हैं जो हैं, R&B, डांस R&B फलाना जो नाम है इनके। मैं ये कहता हूँ कि ये म्यूज़िक भी बहुत अच्छे हैं, क्योंकि इनके ग्रूव्स हैं, इनके साउंड्स हैं, जो आपको एंटरटेन कर सकें, आपको मज़ा कर सकें, और जो जिसके ज़रिए आप कुछ सीख सकें, वो म्यूज़िक सारे अच्छे हैं। तो नए म्यूज़िक और नए लोगों के लिए भी मैं यही कहता हूँ कि कांग्रेचुलेशन, उन्होंने हमें नई चीज़ें सिखा दी हैं कि ये टोन्स हैं, ये है। अब ये है कि जो सीखा हुआ आदमी है वो ये कर सकता है कि नए टोन्स में उसको बहुत ज़्यादा पुर असर कर सकता है, जैसे पड़ोसी मुल्क में भी हो रहा है, और हमारे जो कुछ इंग्लिश बैंड्स हैं, स्नार्की पपी है, दूसरे हैं, वो लोग उन्होंने जो है वो थ्योरी उनकी वही है जो सेमी क्लासिकल होती है उनके जॉनरे की, लेकिन टोन्स चेंज कर लिए हैं, सही, तो वो और हसीन और खूबसूरत हो गए। तो ये है मेरा एक। लेकिन अगर म्यूजिक वेस्ट की बात करें तो उसमें मुझे एक्सेंट जो है जाहिर है कमाल का म्यूजिक लगता है उसका, और उसका जो एक सॉन्ग जो आज तक हम लोगों की जबानों के ऊपर है, दैट्स माय नेम। हाँ, क्या बात। तो उसकी वेरिएशंस हैं, बहुत ज्यादा वेरिएशंस हैं, और अमेजिंग, मतलब मैं कहती हूँ कि उसके लिए तो वही बात है ना, वही बिल्कुल बात है। देखें उस वक्त दौर था, बीटल्स का दौर था, लियोन रिचर्ड थे, रिची, और आपका लग जॉर्ज माइकल साहब थे, ब्रायन एडम्स थे। तो अब ये है कि ये वो उन्होंने म्यूजिक किया, उन्होंने भी चेंज किया, अब नया हो गया। अब वही सॉन्ग्स, अब देखें कितने पुराने सॉन्ग रीमेक हो रहे हैं। हुस्ने जाने की तारीफ मुमकिन नहीं, देख लें आप, चेंज हो गया, कोको स्टूडियो ने म्यूजिक चेंज कर लिया। तो नया म्यूजिक बुरा नहीं है, म्यूजिक सारे अच्छे ही होते हैं। चले इसी बात पे कॉल ले लेते हैं। ऐसा सेकंड आमना है। हेलो, अस्सलाम वालेकुम आमना। वालेकुम अस्सलाम, आप ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक आमना, ता बुधायो की आयो? ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह, आपको तो हम दुआओं सब रखी हैं। बिल्कुल ठीक ठाक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं सब भाई? बिल्कुल ठीक हूँ मेरा बच्चा, तुमने तो हमें लाजवाब कर दिया उस दिन। थैंक यू सो मच, जो आपने शो पे मुझे बुलाया, और मुझे बहुत ज्यादा खुशी हुई। ये तो सारा गोस टू क्रेडिट किरण को जाता है। अरे नहीं, हम सबको जाता है, पूरी टीम को जाता है ये क्रेडिट। और आमना ॿियो ॿुधायो, तयारियूं कीअं पियूं हलनि तव्हांजूं, छा करे रहिया आहियो, कराची एंजॉय करे रहिया आहियो, मज़ो अचे पियो? जी तयारी गीत जो मां यादि करे रही आहियां, वरी ईंदासीं तव्हां सां मिलण, ॿिए सखर ज़िंदगी रही त अयाबी गेस्ट केरु आहे? गेस्ट बिल्कुल थोड़ी देर में अचण वारा आहिनि। अच्छा ठीकु आहे आंटी, ॿियो ॿुधायो? ॿियो बिल्कुल ठीक ठाक। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त कराची तव्हांखे वणे थो, तव्हां एंजॉय कयो था कराची में? जी अभी जाम एंजॉय कयो। हलो तमामु ज़बरदस्त। घणो प्यारो आहे। हाँ हलो ज़बरदस्त। अॼु छा था ॿुधायो? आंटी अॼु मूंखे को गीत यादि न आहे। ओके, कुछ भी ॿुधाए छॾियो, कुछ भी ॿुधाए छॾियो। नात ॿुधाए छॾियां? ॿुधायो बिस्मिल्लाह। उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते, मेरे आका मेरे आका मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता हूँ। मेरे हर दुखी करते हैं वो पर्दा पोशी, मेरे हर दुखी करते हैं वो पर्दा
अल्लाह। माशाल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, इलाही ज़बरदस्त। थैंक यू सो मच। आप भी ख्याल रखियो। तव्हां बि आमना पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अल्लाह हाफ़िज़, हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। जी व्यूअर्स, त बिल्कुलु असांखे कॉल्स कयो, कॉल्स करे जेको असांखे ॿुधायो त तव्हांजो न्यू ईयर रेज़ोल्यूशन छा आहे, तव्हां जेको आहे 2021 खे कीअं था ॾिसो, सॉरी 2022 खे कीअं था ॾिसो, ऐं तव्हां छा सोचियो आहे त तव्हांखे छा करिणो आहे 2022 में। असां सां गॾु हिकु ॿी कॉल आहे, अनवर बलोच भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण ख़ुशि आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक भाउ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा लख लख एहसान, मालिक जी महिरबानी, रब साईं जा वॾा कुर्बान। असीं ठीकु आहियूं, ख़ुशि आहियूं। तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, तमामु सुठो प्रोग्राम हूंदो आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम खे असीं तमामु इंजॉय कंदा आहियूं। थैंक यू अदा, प्रोग्राम थैंक यू। में माण्हू बि अचनि था, जेके बि अचनि था, से बि तव्हां अचनि था, माना खुलियल माण्हू अचनि था, उन्हनि जो असीं गुफ़्तगू ॿुधूं था, उन्हनि सां कचारी कयूं था, त उन्हनि सां बि असांजो सुठो थिए थो। जी जी, महिरबानी अदा। हलो जी जी अदा, महिरबानी। तव्हां ॿुधायो, तव्हां 2022 खे कीअं था ॾिसो? तव्हांजो छा इरादो आहे 2022 में करण जो? अभी अल्हम्दुलिल्लाह 22 अल्लाह कंदो, जीअं 2022 इंशाअल्लाह असांजो सुठो गुज़रंदो। इंशाअल्लाह। लख एहसान थींदा असां ते। ऐं पहिरीं शुरूआत खां 2022 जी राति जो कंदासीं। असीं कलंदर साईं जे दरगाह ते वञी दुआऊं पढ़ंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, दुआउनि में असांखे बि यादि रखिजो भाउ। ऐं सभिनी मुस्लमाननि जे लाइ बिल्कुलु बिल्कुलु, असांखे बि यादि रखिजो। बिल्कुलु असीं तव्हांखे बि यादि कंदासीं भेण, तव्हांखे बि यादि कंदासीं। तव्हां कंदा छा आहियो भाउ? असीं मां हिकिड़ो नंढड़ो ज़मीनदार आहियां। अच्छा अच्छा। जेको ॻोठ आहे असांजो जहांगार आहे, हुन में पासे 15-20 एकड़ ज़मीन आहे ऐं कुझु दुकानियूं आहिनि। अहिड़े हिसाब सां कारोबार असांजो हलंदो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। दादू साइड आहे मुंहिंजे ख्याल सां इहो। जी अदी दादू साइड आहे इहो जहांगार आहे मुंहिंजे ख्याल सां। अदी सेवर सां लाॻीतो आहे। सेवर सां लाॻीतो, हा ठीकु ठीकु ठीकु, सही। जी 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 जी। सी बि हूंदो इलाही सारो हुते। ठीक है, ठीक। अल्लाह खैर कंदो। ओके ओके अदा, ओके, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। तुंहिंजो ख्याल रखिजो। बिल्कुलु उन तरफ़ त सर्दी बि तमामु घणी हूंदी, ऐं तव्हां असांखे कॉल्स करे ॿुधायो त सर्दी तव्हां कहिड़े तरीक़े सां इंजॉय करे रहिया आहियो ऐं केतिरो सी आहे तव्हांजी तरफ़। असां त हिकु ॿ ॾींहं सोचियो त ॾाढी सर्दी अची वई आहे, वॾा जैकेट स्वेटर शॉलूं कढियूं, उन खां पोइ अहिड़ी गर्मी थियणु शुरू करे छॾी त मां वापसि रखी छॾिया आहिनि। आपके साथ ऐसा हुआ शोभी भाई? हो ही रहा है। लेकिन ये है कि जाहिर है हमें एक बहाना मिल गया है ड्रेसिंग करने का और अपने आप को सच संवर के निकलने का। कोट पहने, जैकेट्स पहने, अपर जैकेट्स बहुत अच्छी लगती हैं पहनने में। अच्छा, वैसे सबसे ज्यादा खुश ना वो लोग होते हैं कि जो इंतजार करते हैं सर्दियों का, शादियों का। जो सबसे ज्यादा तो शादियां होती भी इसी सीजन के अंदर है, और सबसे ज्यादा खुश भी वही लोग होते हैं। बहुत हो रही हैं, बहुत हो रही है माशाल्लाह से, इतनी शादियां हो रही है। ऐं सब मतलब हम अक्सर करे ॾिसंदी आहियां छोकिरियूं ॾाढियूं एक्साइटेड हूंदियूं आहिनि त बसि असांजी दिसंबर में शादी आहे, असांजी जनवरी में शादी आहे, असांजी फेब में शादी आहे। त उन टाइम छा हूंदो आहे जो थोरी थोरी सर्दी बि हूंदी आहे, ऐं वरी जेको एॾो भारी 10-15 किलो जो जेको ड्रेस हूंदो आहे कुंवार जो, जेका पाए वेहंदी आहे वेचारी 8-8 कलाक जेका वेठी हूंदी आहे ईअं करे सफ़ा स्टिफ थी वेंदी आहे, बॉडी बि स्टिफ थी वेंदी आहे। त उन ड्रेसिस पाइण में मज़ो बि ईंदो आहे, वरी एॾो हेवी मेकअप थींदो आहे, उहो मेकअप करण में बि मज़ो ईंदो आहे, पर पिक्चर्स कढाइण में बि मज़ो ईंदो आहे। जॾहिं फोटोग्राफर ईंदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे त तव्हां फोटो कढायो, स्टिल्स हूंदा आहिनि तव्हांजा, त तव्हांखे पोज़िस ॾियण में बि मज़ो ईंदो आहे। ऐं जॾहिं गर्मियूं हूंदियूं आहिनि त तव्हांखे फोटोग्राफर बि जेको आहे न ज़हर लॻंदो आहे। दिलि चवंदी आहे त बसि हुनखे चइजे त बसि हाणे जान छॾ, जीअं मुंहिंजी शादी गर्मियुनि में थी। ऐं फोटोग्राफर मुंहिंजे साम्हूं बीठो हुयो, मूंखे ॾाढी कावड़ पई लॻे। मां चवांसि पई त बसि जान छॾे। हिकिड़ो त लाइट्स एॾियूं मथां हुयूं ऐं वरी फोटोग्राफर जी चिक 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 चिक, त ॾाढो मां तंग थी वियमि। त बहरहाल असां सां गॾु कॉल बि आहे, फज़ल मोहम्मद भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अवांजी दुआऊं, अल्लाह जो शुक्र आहे, सभु ख़ैर। अल्हम्दुलिल्लाह भाउ, ठीकु ठाक। जी जी, अल्लाह जो शुक्र आहे, सभु ख़ैर। अवांजो अॼु नए साल जे बारे में आहे गुफ़्तगू। जी जी। ऐं नओं साल ऐं नवां ॾींहं, हर नवां ॾींहं आहिनि इंसान लाइ, मुस्लमान लाइ हर ॾींहुं नओं आहे। जी। सुबुह जो उथूं त अल्लाह जो नालो वठी शुक्रगुज़ार कयूं त ख़ैर जी राति गुज़रे, जेको सफ़र उथी शुरूआत उहा भली थिए। बेशक।
ऐं अलाह जो फरमान बि आहे त सुठी हिकिड़ी ख़ुशीअ में ख़ुशी जेका मां तव्हांखे ॾियां थो, जी जेको गम बि आहे या का तकलीफ़ बि आहे उहा बि शुक्र में बदिलाए क़बूल कंदव त मां अञा आसानी पैदा कंदुमि। सही ऐं जेको असांजो 14 अगस्त थींदो आहे या 23 मार्च थींदो आहे या नओं साल थो अचे, जी इन में असांखे बिल्कुलु नए ईंदड़ साल जी दुआऊं घुरणु घुरिजनि पाड़ी पूरी क़ौम जे लाइ, पूरे पाकिस्तान लाइ। जी जी त जेको बि इंसानु गुज़ारे आयो आहे उन ॻाल्हि खे मां सिखंदो ईंदो आहे, अॻिते उनजो वरी अमल बि कंदो अचे। सही ऐं असां अॻे इहो हूंदो रहो त 23 मार्च ते राति जो थोरो आतिशबाज़ी थींदी आहे या 14 अगस्त ते थींदी आहे, त अॻे असांजे स्कूलनि में इहो हूंदो हो त फंक्शन रखिया वेंदा, ॿारनि में मिठाइयूं विराई वेंदियूं गवर्नमेंट जे तरफ़ां। जी जी ऐं असां पाण उन्हनि गाॾियुनि में मिठाइनि जा टोकरा खणी ॿारनि में विराईंदा हुआसीं ऐं ॿार उनखे रेवेन्यू डिपार्टमेंट जा ऑफिसर विराईंदा हुआसीं। ऐं दिसंबर बि असांजे लाइ सुठा ॾींहं गुज़रिया, महांगाई थी कुझु बि थी, असांखे थोरो पंहिंजे बि अमलनि जी ऐं पंहिंजनि जी बि अख़राजात ऐं ग़लति ख़्वाहिशुनि जी बि एतिरा थोरो ख़्यालु करणु खपे। सही था चओ। आईंदा जे लाइ असांजो जेको साल शुरू थींदो अलाह कंदो बहितर थींदो ऐं बहितरी थींदी, जी ऐं असां उन में शुक्र अदा करे क़बूल कंदासीं त असां अलाह करे अलाह जो हबीब करे असांजो मुस्लमान ख़ुशि हुजे ऐं सुठो साल गुज़रियो आहे, सुठो गुज़रंदो इंशाल्लाह इंशाल्लाह। असां इरादो ई कंदासीं न त अलाह जी। साईं असांजी मदद कंदो आहे। बिल्कुलु अदा, कुझु इंसानु जेको सोचींदो आहे त अलाह पाक उनखे हिमत ॾींदो आहे। बेशक सही था चओ। अलाह कंदो बहितर थींदो ऐं बहितर साल थींदो, मगर एतिरो इंशाअल्लाह। थोरो ख़्यालु कजे आतिशबाज़ी थिए बि त थोरो पंहिंजो एहतियात बि कयो। बिल्कुलु बिल्कुलु एहतियात ज़रूरी आहे। जो पोइ हिकिड़ी माना तकलीफ़ खां पहिरियों एहतियात बहितर आहे। बेशक हा उन में असांजो तहफ़ुज़ बि थींदो ऐं अलाह ताला रहमतूं बि अता कंदो ऐं इंशाल्लाह असां इंशाल्लाह सुठो वक़्तु गुज़ारींदासीं, इंशाअल्लाह सुठी भाई। सोच रखंदासीं। इंशाल्लाह भाई इंशाल्लाह। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ जी। व्यूअर्स वक़्तु हुआ हिकिड़ो ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। वीअर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा त वाकई न्यू ईयर जॾहिं अचे थो त तव्हां जेको आहे सेलिब्रेट कयो, पंहिंजी फैमिली सां गॾु सेलिब्रेट कयो, घर भातियुनि सां गॾु सेलिब्रेट कयो, घुमणु फिरणु वञो ऐं डिनर्स करणु वञो, सुठी ॻाल्हि आहे। पर इहो जेको आतिशबाज़ी ऐं इहे जेके शयूं थियनि थियूं, किथे किथे जॾहिं इलाही रश वारो एरिया हूंदो आहे त इन्हनि शयुनि खां थोरो अवॉइड कंदा कयो। जीअं हाणे पोएं दफ़े जॾहिं क्रिकेट मैच थियो हुयो त घर में मथे छतियुनि ते बीह करे जेका फायरिंग कंदा आहिनि या जेके पटाखा ॿारींदा आहिनि या जेको इहो अनार जेको थींदो आहे जेको मथे वञी जेको ब्लास्ट थींदो आहे, ईअं त इन्हनि शयुनि खां बि थोरो अवॉइड कंदा कयो। छो त उन टाइम हिकिड़े ॿार खे बि गोली लॻी हुई, शायदि तव्हांखे यादि हुजे, हुनखे ॿांह मां गोली लॻी हुई ऐं मतिलबु ईअं भरिसां खां ईअं क्रॉस करे छा ज़ख़्मी थियो हुयो ॿारु तॾहिं बि। पर इहे शयूं बि ग़लति आहिनि। तव्हां कंहिंजे लाइ नुक़सानदेह साबित न थियो, एहतियात तमामु ज़रूरी कयो ऐं न कंदा कयो। रेज़िडेंशियल एरियाज़ में स्पेशली न कंदा कयो, कमर्शियल एरियाज़ में स्पेशली न कंदा कयो। एतिरो ई शौक़ु आहे सभिनीनि खे आतिशबाज़ी करण जो, फायरिंग करण जो, त कोशिशि कंदा कयो अहिड़ियुनि जायुनि ते वञी कंदा कयो जिथे को ॿार न हुजे, जिथे का फैमिली न हुजे, जिथे घर न हुजनि। जीअं इलाही मैदान थी वञनि था या बिल्कुलु समुंड जो सफ़ा एंड वारो जेको किनारो थी थो वञे, उन तरफ़ तव्हांखे वञी इहे पंहिंजा शौक़ु पूरा करणा आहिनि त तव्हां उते वञी करे सघो था। पर एहतियात तमामु ज़रूरी आहे। शो भाई होता है इस तरह भी, बहुत ज़्यादा करते हैं लोग, फायरिंग वगैरह बिल्कुल बहुत करते हैं। ज़्यादा होती है। जैसे Weapon अभी use पिछले करते दिनों हैं। पाकिस्तान एक मैच जीता था, तो मुझे एग्जैक्टली याद नहीं है कि वो बच्चा कराची का था या लाहौर का था, उसको गोली लगी थी बाजू में, छूकर निकली थी गोली उसे। बिल्कुल खुशी का हक है किरण, सबको है और ये खुशी का इजहार भी है, लेकिन इसमें ये है कि थोड़ा सा केयरफुल रहना चाहिए क्योंकि ख़तरनाक तो है ही है, जाहिर है। बहुत अब ज़्यादा होता है। जितने भी हैं हमें पता है हम खुशी में निकल जाते हैं, हाँ, जश्न पता नहीं मनाने, चलता। हाँ पता नहीं चलता और हम कर रहे होते हैं, कोई ऐसा ऊपर ही खड़ा होता है, है। कोई साइड में खड़ा है। हाँ, तो ये तो है, इंसानियत का ख्याल पहले करना चाहिए, हाँ, बाकी बाद में सारी बातें हैं। हाँ। फायरिंग अच्छा, मैं भी आप- करता हूँ। अच्छा आप भी करते हैं? मुझे भी बहुत ज़्यादा क्रेज है इस चीज़ ओह, का। लेकिन आजकल आपने फिशिंग करना छोड़ दी है ना? फिशिंग यूं करना छोड़ दिए कि असल में मैं बहुत ज़्यादा बिज़ी हूँ, शुक्र है अल्लाह का काम में माशाल्लाह अपने। माशाल्लाह। पहले तो आपको पता है जॉब है, हाँ। दूसरा ये है कि
शोज कंटिन्यू, हाँ, ये हाँ। पहले भी डिस्कस हमने न त किया छा था। थींदो हुयो व्यूअर्स, यकीन कयो कुझु महीना ॿ पहिरें जी ॻाल्हि आहे त शोभी भाई जो न स्टेटस मूंखे नज़र ईंदो हुयो व्हाट्सएप ते, त मां जॾहिं उनखे क्लिक कंदी हुअसि ऐं मूंखे ख़बर पवंदी त शोभी भाई जेको आहे फिशिंग वेठा था कनि। और मुझे इंतहा से ज़्यादा क्रेज़ है मेरी अपनी बोट है, हाँ, हाँ, जो यहाँ इब्राहिम हैदरी एक इलाका है, सी हमारा कराची सही, का सही। एक किनारा है, वहाँ मौजूद है वो। अच्छा, तो बड़े दिन से वो भी उदास है बेचारी बोट। ये चले किसी दिन जो है साथ में फिशिंग करेंगे Gather, सब, सही और बात है, इंशाल्लाह करनी चाहिए। ये छोटी छोटी गेट टुगेदर्स होती हैं, ये माइंड फ्रेश हो जाता है, और माइंड कुछ भी फ्रेश हो नहीं जाता है, मजा आता है वैसे भी फिशिंग क्योंकि करने इतने में। खूबसूरत आइलैंड हैं हमारे पाकिस्तान के जो सी के अंदर मौजूद हैं। आप ये मैंने पहले भी आपसे कहा था कि वो इतने हसीन हैं, हाँ, हाँ, मतलब हाँ। किरण, वो इतने कहते हैं कुदरत के वो नज़ारे हैं कि हम जितना शुक्र अदा करें कम है। और जब हम सी में जाते हैं तो वो हमें आइलैंड जब दिखते हैं ना, आप यकीन माने कि वो बिल्कुल ऐसा लगता है कि हम किसी और कंट्री में हैं, पाकिस्तान सही में बात नहीं है। है। नहीं नहीं, पाकिस्तान के अंदर अगर आप एक्सप्लोर करें तो समंदर के बीचों बीच बहुत बहुत सारे खूबसूरत है। आइलैंड्स हैं जो अभी तक हम लोगों को पता ही नहीं है, हम्म। और एक्सप्लोर करने की बात और होती बहुत है अच्छा ना। लगता है, मतलब हाँ। अच्छा वहाँ कुदरती कुछ है, मुझे ये समझ में नहीं आता। वैसे तो अच्छे ही है, भी किसी की नज़र वहाँ पड़ी नहीं, हाँ, वरना वहाँ भी बिल्डिंगें खड़ी हो जाएंगी। सही बात है। अल्लाह का शुक्र है। हाँ, लेकिन वहाँ पे देखें वो भी हैं जो जिसे कहते हैं हम एनिमल्स भी हैं, जानवर भी हैं, वाओ। ऊँट भी हैं, हिरन भी देखने को आपको मिल जाती है, परिंदे एक से एक हसीन खूबसूरत माशाल्लाह। परिंदे जो हमें यहाँ देखने को नहीं मिलते शहर में, वाह वो जी वहाँ वाह। उन आइलैंड्स में मिलते हैं। अच्छा। और ये भी बड़ी अच्छी बात है, मैंने पहले ही कहा कि किसी की नज़र वहाँ ना ही पड़े, नहीं बुरी पड़े तो अच्छी बात है, नज़र बद से बचाए अल्लाह। आइसबर्ग देखकर जो है ना मुझे बड़ा मतलब एक शौक था, हमेशा सुनती थी आइसबर्ग 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 सुनने में आता था, लेकिन जब वो मैंने देखा था गिलगित हम लोग गए थे और खुंजराब से जब वापसी पर आ रहे थे उन पहाड़ों पर जब मैंने आइसबर्ग देखा, मैंने कहा ओ माय गॉड, हसीन तरीन जानवर है क्या, उसके सींग और एक्स्ट्रा यू लंबे सींग यूं, और वो पूरे कर्व हुए वे कर्ली उसके, अल्लाह की शान है, खूबसूरत माशाल्लाह से। ते कॉल वठंदा सी। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो फजल रहमान भा कीअं आहियो? जी जी शुक्र आहे दी, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? जी शुक्र आहे दी, तव्हां माशाल्लाह ख़ूबसूरत प्यारी लॻो पियो तव्हांजो प्रोग्राम बि, मां त घणो न ॾिसी ॾिठो आहे। महिरबानी अदा। असांजा ॿारड़ा हूंदा आहिनि जेके उहे ॾिसंदा आहिनि, माशाल्लाह फैमिली प्रोग्राम हूंदो आहे। थैंक यू अदा, महिरबानी। तव्हांजे लिबास खे बि घर में तारीफ़ थींदी आहे, भलो सुहिणे नमूने सां हिकिड़ो लिबास हूंदो आहे। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी, थैंक ॿियो यू सो ख़ैर आहे मच। दी? अल्हम्दुलिल्लाह भा। मुंहिंजा सलाम कजो ऐं हिकिड़ो त न्यापो पैगाम ॾियणु चाहींदुमि तव्हांजे थ्रू। जी जी सिंध जे लाइ माशाल्लाह बेटियुनि जेकी ख़िदमतूं करे पई, इहे बहितरीन ख़िदमतूं आहिनि, जी जी, मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम जॾहिं तव्हां कॉल कंदा त तव्हां सां कचहरी कंदासीं। पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़। जी शोभी भाई क्या सुना रहे हैं फिर आप अभी? अभी ये है किरण के बिल्कुल शादियों में ही बिजी हैं, जाहिर है शादियां हो रही हैं, तो मैं भी ये चाह रहा हूँ कि एक ऐसा गीत गा लें कोई जो सबको अच्छा भी लगे। सही। हो मादा निदा 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 रे मरे मगरे रे गा, नैना ने तारी कैसा जादू किया रे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। पियारे 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 थारे बिना लगे नहीं मारा जिया रे, ओ थारे बिना लगे नहीं मारा जिया रे। नैना ने थारी कैसा जादू किया रे, नैना ने थारी कैसा जादू किया रे, थारे बिना लगे नहीं मारा जिया रे, ओ थारे बिना लगे नहीं मारा जिया रे।
जिया रे ओ तारे बिना लागे नहीं मारा जिया रे। वाह जी वाह, तो सिखा गए आज शोभी भाई। बस ये एक शादी ये मैं कल रात को भी गा रहा था वहाँ पे तो वो मुझे याद रह गया जहन याद में था। और अचानक से बिल्कुल तो मैंने कहा चलें अरे ये गाना वैसे भी बड़ा हसीन है माशाल्लाह से। ये- आप शादियों में गाएं, किसी भी इवेंट पे आप गाएं, हाँ, एंजॉय इवेंट करते हैं आप इसे। उस्ताद फ़तेह अली खान साहब की कंपोजिशन लेट और मरहूम जिस मैं कहता हूँ उन्होंने हर जॉनरा के गाने उन्होंने क्रिएट किए हैं, चाहे वो सराइकी गीत हों चाहे वो राजस्थानी गीत हों। ये देखें राजस्थानी मारवाड़ी गीत ही एक तरीके से, और उन्होंने तो वेस्टर्न फिल्मों के भी म्यूज़िक दिए हैं। हाँ। ये बात है, वो हो गए और एक ए आर रहमान साहब हो गए, दोनों सही, का मैं सही, नाम सही। मेंशन करूँगा। बॉलीवुड हॉलीवुड जाके भी उन्होंने जो है म्यूज़िक दिया। तो खान साहब की तो मतलब क्या ही बात है, हम तो नहीं है उन जैसे बिल्कुल भी, सही। लेकिन ये कि उनसे सीखने को बड़ा मिला। हाँ। क्योंकि उन्होंने हर तरीके की, अब इस कंपोजिशन में भी देखें पूरा एक राजस्थानी अंग मौजूद है, हाँ। जो एक वहाँ का एक टाइप है, फिर वो लैंग्वेज है, वो सारा कुछ उसमें मौजूद है। तो इसलिए मुझे ये गीत पूरा एक बहुत वो हाँ, आपको पूरा एक, राजस्थानी स्टाइल और मिलेगा। एंटरटेनिंग भी है। हाँ। ये भी नहीं कि स्लो गीत हो या वो हो, नहीं, एक एंटरटेनिंग उन्होंने एक रखा है, मजेदार। मजेदार ये। यहाँ पे कॉल ले लेते हैं। बशीर भाजी कॉल है बदीन मां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो ओ तांजी कॉल ड्रॉप थी भा बिहार असांखे कॉल कयो। अच्छा दूसरा शफी भाई मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि जैसे खान साहब माशाल्लाह से इतना अच्छा गाते भी थे, इतने अच्छे म्यूजिक क्या डायरेक्टर बात भी थे, तो उनकी फैमिली में से उनकी औलाद खान कुछ साहब की आइडिया है आपको? औलाद तो मेरे ख्याल में खान साहब की है नहीं, अच्छा भतीजे उनके आपके सामने वो हैं, तो राहत साहब हैं। जाहिर है। और खुद उनको उन्होंने train उन्हें किया। अपनी बिल्कुल प्यारी औलाद की तरह पाला, वैसे ही सिखाया, वैसे ही सब कुछ। और दुआ भी है राहत भाई को उनकी, क्योंकि उन्होंने अपने एक इंटरव्यू में कहा था कि राहत तुम आज मेरे पीछे हो, कल तुम मुझसे आगे होगे। मैंने बहुत सारे ये- कव्वालियों में देखा है कि वो उनके साथ होते साथ होते थे, थे, बिल्कुल, गाते बिल्कुल, थे, बिल्कुल। और प्रॉपर उन्होंने ही उनको ट्रेन किया है। कोई शक नहीं इसमें। हाँ। और राहत भाई ने उनका स्टाइल तो अपनाया ही अपनाया, उनकी मौसीकी सीखी, लेकिन अपना स्टाइल भी जो राहत भाई ने किया वो भी अमेजिंग है। और मैं वाकई में सलाम है हमारे जो पाकिस्तानी जितने भी लेजेंड आर्टिस्ट हैं, उसमें शफकत अमानत अली हों या राहत फ़तेह अली हों, उन्होंने अपना स्टाइल क्रिएट किया है, किसी को कॉपी नहीं किया। ये सबसे लेकिन शोभी भाई वो जो म्यूजिक उस जमाने में था उसी को ही आजकल रीमेक किया बिल्कुल जाता वही है। है। देखें वो ठीक है? ज़माना हो या हाँ। ये ज़माना हो, हाँ। म्यूज़िक तो वही थी, वही है, वही है। लेकिन उस तरह की मेलोडी आजकल नहीं बनती, क्यों? क्या रीजन क्या है? मेलोडीज़ अच्छी हैं, ऐसी बात तो नहीं है, आज भी बहुत अच्छी हैं। और आप भी सही कह रही हैं कि नहीं बनती हैं, क्योंकि वो बड़ी रची हुई सोच समझ के। पहले एक गाना, वही कल जी.आर. सागर यहाँ मौजूद थे, हम आपस में बात कर रहे थे क्योंकि हम रिकॉर्डिंग करते हैं। पहले एक गाना सोच समझ के, बिल्कुल फिल्म को देख के या करेक्टर्स को देख के, कौन मॉडल्स हैं उनको देख के सोच के बनता था। अब सिर्फ ये कि हमें एक रात में गाना बनाना होता है। ओ, क्यों क्यों जल्दी किस चीज फास्ट हो की गए होती है? जल्दी, क्योंकि जल्दी हम एक सेगमेंट हमारा सस्ती शोहरत सही। जो हम करते हैं एक शो में, हाँ। तो वो ये वही है असल में, इसकी डेफिनेशन यही है कि हर किसी को इस वक्त जल्दी है, वक्त कम है कि जल्दी से जल्दी हो जाए, जल्दी से जल्दी हो जाए। लेकिन इस- आपको नहीं लगता कि अगर हम ज्यादा टाइम देंगे और काम अच्छा होगा? ये अब नहीं समझते जो हमारी नई यूथ है ना, मतलब जो हमारी नई नस्ल है, वो ये नहीं सोचती। वो कहती है अब सॉफ्टवेयर है, कंप्यूटर्स हैं, ये तो फ़ौरन हो जाएगा, यूँ हो जाएगा, वो हो जाएगा। लेकिन वो ये नहीं सोचती कि एक म्यूजिशियन पहले सोचता था कि एक नोट बजाने के लिए भी वो सोचते थे कि ये फील करेगा या नहीं करेगा। तो जैसे R.D. बर्मन साहब हैं, हाँ। R.D. बर्मन साहब के देखें, एक बैल भी बजती है तो वो इतनी टाइमिंग से होती है कि वो हसीन लगती है वो कि हाँ सही ये। सही। तो अब ये नहीं आप इस तरह करते हैं, उस तरह करते हैं, गिटारे करते हैं, बस खत्म। उसमें चले भी जाता है, कोई कोई हिट भी हो जाता है। हाँ, ये है। सही कह रहे हैं। यहाँ पे कॉल ले लेते हैं। इकरा है ना ससगत बदीन माँ। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। की आयो भेण? ठीक आयो? हाँ अल्हम्दुलिल्लाह, तमाम दाए ठीक है। बिल्कुल ठीक ठाक। इकरा था फर्स्ट टाइम कॉल कई आ? जी हाँ, तो फर्स्ट टाइम कॉल कई है। तव्हां जी पे ॾिसंदा आहियूं पर टाइम लॻी थो। ओ अच्छा अच्छा, वरी महिरबानी भेण। छा चवणु चाहींदा हो? न्यू ईयर तव्हां कीअं मतिलबु सेलिब्रेट कंदा हो? छा तव्हांजा इरादा आहिनि? अच्छा, माना सब तो काफी तव्हां टीवी जा ॾाढा शौक़ीन, माना केतिरी कशिश जा आहियूं।
पर तुमने सॼी कॉल लॻी कोन्हे, वरी मुश्किल सां लॻी आहे, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां सां ॻाल्हाए करे। सही ठीकु आहे, हलो फाइनली तव्हांजी कॉल मिली वई हिते। ऐं तव्हांजी ड्रेस ॾाढी प्यारी आहे। थैंक यू अदी, थैंक यू। तव्हां छा कंदा आहियो इकरा? इंटर पास कई आहे। अच्छा अच्छा, सही। ऐं छा इरादो आहे तव्हांजो इन फ्यूचर, छा ठहण जो इरादो आहे? मां डॉक्टर थियण थी चाहियां। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। पोइ तव्हां छा सोचो त तव्हांजो जेको 2022 कीअं गुज़रंदो, छा प्लानिंग्स आहिनि, ऐं 21 तव्हांजो कीअं गुज़रियो आहे? अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सुठो गुज़रियो आहे। अच्छा अच्छा, माशाल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदव? न बस ॿियो कुझु था चवणु चाहियूं, ऐं असांखे माना काफ़ी कोशिशनि खां पोइ तव्हां सां ॻाल्हाए रही आहियूं, माना ॾाढी ख़ुशी थी। अरे थैंक यू अदी, थैंक यू। तव्हां सुभाणे बि कॉल कजो असांखे, रोज़ कजो। हा रोज़ कंदा आहियूं, लॻंदी वरी खां ट्राई कंदा रहो, लॻी वेंदी। थैंक यू अदी, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। ॾाढो सुठो लॻंदो आहे जेके भेनरूं कॉल्स कंदियूं आहिनि, एतिरो एप्रिशिएट कंदियूं आहिनि। ऐं माज़रत तव्हांखे कॉल न मिलंदी आहे तव्हांजी, पर छा आहे जो सभई कॉल कंदा रहंदा आहिनि, नंबर्स बिज़ी हूंदा आहिनि, हिन जे करे थोरी सी मुश्किल थींदी आहे तव्हांखे, पर ज़ाहिर आहे ट्राई कंदा रहंदा तव्हांजी कॉल बि मिली वेंदी। पर सुठो इहो लॻंदो आहे जॾहिं इहे भेनरूं जॾहिं फर्स्ट टाइम कॉल कंदियूं आहिनि शो में, ॾाढो एक्साइटेड हूंदियूं आहिनि ऐं चाहींदियूं आहिनि त असां शो में ॻाल्हायूं या काई अहिड़ी शइ जेको चवणु चाहींदियूं आहिनि, त इलाही सुठो लॻंदो आहे। शोभी भाई आपके भी तो फैंस होंगे? माशाल्लाह से बहुत हैं, शुक्र बहुत है। है ना? फैंस मैं नहीं कहता, मेरे दोस्त भी हैं उसमें, मेरे अजीज़ हैं, मेरे करीबी प्यारे जानने वाले हैं। हाँ अलबत्ता KTN के तवस्सुल से मैं ये कहूँगा कि बहुत ज़्यादा फैंस हैं, सही। जिनकी कॉल्स भी आती हैं, मैसेजेस भी आते हैं, और कैसा कुछ फील दुआएं होता है? अच्छा लगता है बहुत, क्योंकि दुआएं करते हैं, जाहिर बात है हमारे लिए, हमारे वेल विशर्स हैं, तो बहुत अच्छा लगता है। मैंने अभी इसी बात का शुक्र अदा किया कि जहाँ हम हैं किरण, हमारी हैसियत औकात नहीं है, अल्लाह ने हमें जहाँ रखा है। तो ज़ाहिर है फैंस होते हैं, तो फैंस से तो हम जिंदा हैं, ये है। सही। आपके भी तो बहुत फैंस हैं। पता नहीं किसी जमाने में तो बहुत थे। अभी भी बहुत हैं। क्योंकि मेरा हस्बैंड भी मेरा फैन था। देख लें आप, अंदाजा करें, देखें। ये भी मजेदार बात है, एक बहुत बड़ी स्टोरी है ये अच्छा, भी। एक मिनट, ये तो चले फैंस था, आपकी लव मैरिज है? अरेंज भी है, लव भी है। ये क्या बात होगी? तो डिप्लोमेटिक। लव उसकी तरफ से था, मुझे उस टाइम इतना मतलब नहीं था कि मतलब ये बंदा कौन है, एकदम फैन है और इस तरह कॉल्स करता है, तंग करता है। और फिर आहिस्ता आहिस्ता जब अब्बा को बताया मैंने, जाहिर सी बात है मैं अब्बा की बहुत लाडली भी थी और अम्मा अब्बा की बहुत अच्छी फ्रेंड भी थी। आज भी अल्हम्दुलिल्लाह अम्मी मेरी बहुत अच्छी फ्रेंड है, मैं उनसे कोई चीज़ नहीं छुपाती थी। मैंने अब्बू को बताया कि अब्बू इस तरह से एक बंदा मुझे कॉल करता है और इस तरह से बात करता है। तो अब्बू ने कहा उससे पूछो कि कौन सी फैमिली से, करता क्या है। तो मैंने बता दिया। अब्बू ने कहा बस ठीक है, मैं उसको जानता हूँ, कोई मसले वाली बात नहीं है, टेंशन नहीं है। अच्छा, तो ये वो किस, एक पंजाबी का, मुझे एक पंजाबी समझ आती है आपको? एक पंजाबी का किस्सा याद आ रहा है कि एक लड़की अपनी अम्मी को बताती है, कहती अम्मी है मुंडा मैंने छेड़दा है। तो उसकी माँ कहती है बेटा कोई बात नहीं, आप अपना सीधा सर झुका के जाएं, सर झुका के आएँ। कुछ दिनों बाद फिर बोलती है अम्मा है मुंडा मैंने छेड़दा है, ये मुझे छेड़ता रहता है। तो माँ कहती है बेटा जब मैंने आपसे कहा है कि आप अपना सीधा रास्ते जाएँ, सीधा आएँ। कुछ दिनों के बाद फिर महीना गुजर जाता है, फिर आ जाती है अम्मा जी है मुंडा मैंने छेड़दा है। अम्मा गुस्से में आ जाती है, मैंने तुम्हें कहा भी था, चलो मैं उसके पास चलती, कहती एक मिनट रुकिए अम्मा मुंडा सिर्फ छेड़दा ही रहता है। जबरदस्त। यहाँ पे कॉल ले लेते हैं। डेरा इस्माइल खान में कॉल है। हेलो अस्सलाम वालेकुम। ॿीहर कॉल कयो असांखे, असां तव्हांखे इलाही वेट कराए होते। ये ऐसे किस्से होते हैं। लव और अरेंज जो है ना, यही होता है, दिल में लड्डू फूटते हैं, ये बात नहीं। नहीं लड्डू तो उस वक्त फूटते थे कि पता नहीं कौन है। और जाहिर है मीर साहब जैसे शख्सियत अगर कोई प्रपोज ऐसा करे आदमी, तो क्या ही बात है। नहीं, प्रपोज अपनी जगह, तंग करता था फजूल में तंग। तो मोहब्बत जंग में तो सब है ना। अभी सुनेगा बहुत डांटेगा। ये नहीं जहाँ रहें खुश रहें, आबाद रहें। मेरी तो बड़े मिलने की मतलब इश्तियाक है। एक आपके मुंह से इतनी तारीफें मैं सुनता हूँ, जाहिर है तो मुझे नहीं आपकी मुलाकात नहीं हुई। वैसे एक दिन ऑफिस आए थे तो काशिफ अगानी से मुलाकात हुई थी, हिना मैडम से मिलवाया था और अमानुल्लाह से भी इत्तेफाक से चलते फिरते मुलाकात हुई थी।
मेकअप रूम में सबसे मुलाकात हुई थी, लेकिन उस वक्त हम लोग आए बहुत लेट थे और सैटरडे था, तो हम लोग बहुत मतलब ऐसे घूम फिर रहे थे, तो ऑफिस चक्कर लगाया था, आप भी नहीं थे, कोई भी नहीं था यहाँ पर, तो इस वजह से आप लोगों का सबका मिलना रह गया। देखें ऐसा नहीं बोले ऑन स्क्रीन सैटरडे में यही होता हूँ, फ्राइडे सैटरडे संडे नहीं इंशाल्लाह, मतलब मैं बिजी होऊंगा, ये हाँ आप बिजी होंगे, कहीं होंगे, तो नहीं इंशाल्लाह असल से सबकी मुलाकात इंशाल्लाह ड्यू है, करवाऊंगी। और ये ब्लेसिंग होती है अगर आपकी लाइफ में, स्पेशली लड़की की लाइफ में कोई ऐसा इंसान आ जाए जो आपको संभाल ले, तो बहुत बड़ी बात होती है ये, स्पेशली मीडिया की लड़की हो और पीछे से आपको जब ऐसे अजीब गरीब रिश्ते भी आ रहे हो और फिर कहते हो कि सुनकर, अच्छा इहो ॾाढो थींदो आहे, तव्हां मीडिया में कमु कयो था, अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त छोकिरी सुठी हुजे, पढ़ियल लिखियल हुजे, ऐं वरी जॾहिं ख़बर पवंदी आहे त पोयां मीडिया सां हुनजो वास्तो, त कुझु माण्हू चवंदा आहिनि न अबा मीडिया जी छोकिरियूं ॾाढी तेज़ हूंदियूं आहिनि, असांखे मीडिया जी छोकिरियूं न खपनि, ये छो थींदो आहे, ऐसा क्यों होता है? एक तसव्वुर होता है कि स्क्रीन पे हैं, ये हैं, क्योंकि हम लोग, आपको पता है, देखें ज़ाहिर बात है, भले जो भी हो, हम हमारी अपनी जो एक ड्रेसेस होते हैं, हमारे पहनने का स्टाइल, उठना बैठना ओढ़ना, वो एक आम बुरा नहीं मानेगा कोई भी, हाँ मतलब जो एक कैजुअल ज़िंदगी होती है उससे बहुत डिफरेंट होती है, क्योंकि ज़ाहिर शोबिज़ है, तो वो देखने वाला यही समझता है कि ये बहुत तेज़ होंगे, बहुत तेज़ तर्रार होंगे, ये भी है। कुछ लोग खौफज़दा भी रहते हैं कि बहुत हाईली एजुकेटेड होंगे, वो इस तरीके से सोच लेते हैं कि नहीं भाई इनसे नहीं करना। कुछ ये सोचते कि बहुत जीनियस होंगे जब भी तो ये यहाँ तक हैं, तो वो एक खौफ भी होता है बीच में। ऐसा नहीं है कि मतलब बुरा ही समझे, नहीं, एक जिसे कहते हैं ना कि नहीं जी हमारा मिस मैच है ये, तो ये नहीं वो होता है ना कि असल में भाई हम भी इंसान ही हैं। इंसान है, जाहिर सी बात है, इंसान है। नहीं अक्सर कर वो जो खवातीन होती हैं, जो सासू माएँ जो होती हैं, वो कहती है कि नहीं ये लड़की आएगी, ये घर नहीं कर सकती, सुघड़ नहीं होगी। ऐसा नहीं है, मेरी कितनी फ्रेंड्स हैं मीडिया की जो आज माशाल्लाह से उनका अपना घर बार है, सब कुछ है, फैमिलीज हैं, काम भी कर रही हैं और बहुत अच्छे से हैं, अल्लाह उनको खुश रखे परवरदिगार। आमीन आमीन आमीन। यहाँ पे कॉल लेते हैं शुमाइला है नसर सगैद। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, कीअं आहियो? बिल्कुल ठीक ठाक अदी, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां कीअं आहियो? टोपी भाई कीअं आहिनि? बिल्कुल ठीक ठाक हूँ, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। जी अदी माशाल्लाह प्रोग्राम बहुत अच्छा है और आप जो बात कर रहे हैं उस पर भी बात करूंगी बाजी। जी 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 2001 की जेका आहे सो सही माशाल्लाह 2022 जे लाइ इहो आहे त जेके असांजा कम न थिया आहिनि, जेके ख्वाहिश आहे उहा पूरी थी वञे इंशाल्लाह इंशाल्लाह। छा ख्वाहिशात? मुंहिंजी ख्वाहिश आहे त मां हिते अची करे ऐं तव्हां सां गॾु होस्टिंग कयां। अरे मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम। इहा त तव्हांजी सेकंड्स में पूरी थी वेंदी, तव्हां सुभाणे ई अचो। वो तव्हां बिल्कुलु पर मतलब फैमिली इजाज़त ॾिए या वो न छो कोन्हे बिल्कुलु असांजो हिते फैमिली वारो माहौल आहे ऐं सभु हिते ॾाढा सुठा आहिनि, सभु कुलीग्स ॾाढा सुठा आहिनि। मां एतिरे अरसे खां कमु करे रही आहियां, अल्हम्दुलिल्लाह मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजो पंहिंजो घर आहे। जी हाँ बिल्कुलु माशाल्लाह सुठो थो लॻे असांखे प्रोग्राम या तव्हां ॾिसंदा आहियो त तव्हां इलाही माना ईअं लॻंदो आहे त फैमिली ईअं न लॻंदो आहे त तव्हां टीवीअ ते वेठा आहियो न आहे न, सभु एतिरो सुठो लॻंदो आहे माशाल्लाह, पोइ दिलि चवंदी आहे असां सभु फैमिली आहियूं अदी। जी बिल्कुलु। पोइ तव्हांखे ख़बर आहे, तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिते एॾा उस्ताद अथव सभई जो ब्रेक खां पहिरियां मूंखे सभु चवनि पिया असांखे पराठा पचाए ॾे। हाँ पर असल में छा आहे जो किचन वारो जेको सेट ते साम्हूं लॻल आहे न हुते हीअं गैस कोन्हे, हिन जे करे रहिजी वियो, न त हे शायदि अॼु मूंखां मानियूं बि पचराए न। न इहे तफ़रियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, ॾाढो मज़ो ईंदो आहे, इंजॉय कंदा आहियूं। असांजी मीडिया जो माहौल अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो आहे। कुझु माण्हुनि जे चवण में न ईंदा कयो, कुझु अफ़वाहूं हूंदियूं आहिनि, कुझु रूमर्स हूंदा आहिनि, हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढी छॾियो, ऐं हर शइ पंहिंजे मथां हूंदी आहे। वो बिल्कुल ठीक तव्हां चयो त भले माण्हू चवंदो आहे पाण माण्हू सही आहे त पोइ माहौल बि सही आहे। बिल्कुलु पाण सही आहियो त सभु कुझु सही आहे, सभु कुझु सही आहे। जी हाँ जी अदी। कोई गानो त भला ॿुधायो, अॼु फर्स्ट टाइम कॉल कई आहे न तव्हां? इलाही टाइम खां तव्हांखे कॉल कंदी आहियां, पर उहो ई मां चवां पई न त तव्हां इलाही टाइम थी वियो आहे शायदि। हा भला को गानो त ॿुधायो अॼु। जी थोरो ॿुधायां भई। थोरो न चङो चङो। ये बिना है टका मोहब्बत मरी वई, ये बिना है टका मोहब्बत मरी वई, ये बिना है सब
वाह 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 दी गाना विसरी वई हलो ख़ैर आहे कोई मसलो न आहे तव्हां चओ न घणो घणो मां त इलाही हुन में अच्छा उनमें विसरी वियो अच्छा इससे ज्यादा गाना तो हमारी किरण को आता है और क्या। नहीं ये वाला तो गाना बिल्कुल भी नहीं आता थैंक यू दी थैंक यू अपना ख्याल रखजो अल्लाह हाफिज। ये क्या शुरू में चाय पीने का दिल नहीं कर रहा? बिल्कुल कर रहा है ना। थोड़ी देर पहले चाय हमने पी थी लेकिन आज अभी दोबारा पीने का दिल कर रहा है। क्यों? क्योंकि वो डायरेक्टर वाली चाय नहीं आई ना अभी तक इसीलिए वो प्यास नहीं मिटी। तो आबिद मेहर साहब अगर आपको आवाज आ रही है तो चाय चाहिए कौन सी जनाब? लिप्टन उम्दा है लाजवाब। अच्छा बोलना नहीं था ये तो गलत हो गया जी लेकिन ये तो ऐड है ना, ये तो जिंगल है। वक्त है ब्रेक जो जल्दी वापस आ जाओ। बैक व्यूअर्स भी तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं। मूंखे थोड़ी देर पहिरियां ईअं लॻो ॼण शायदि मुंहिंजी सैंडल टुटी पई पर न टुटी न आहे। असल में थींदो ईअं ई आहे जो इतफ़ाक़ सां कॾहिं तव्हां का अहिड़ी शइ पाईंदा आहियो इलाही ॾींहं तव्हांजे कबट में पई हूंदी आहे उन खां पोइ कढंदा आहियो चवंदा आहियो त फलाणी जाइ ते वञिणो आहे हीअ मैच थी करे असांजे कपिड़नि सां ऐं इतफ़ाक़ सां उहा टुटी पए ऐं किथे दावत में हुजो हलंदे हलंदे तव्हांजे पेर में आवाज़ अचे टड़क केॾो मज़ो ईंदो आहे न। मूंसां थी चुको आहे इलाही दफ़ा थी चुको आहे। इनफैक्ट हिकिड़ी ॿिनि शादियुनि में त मूंसां ईअं ई थियो आहे। उहो बि पंहिंजी फैमिली में ई शादियूं हुयूं। हाणे रिसेंटली बि मूंसां ईअं ई थियो हुयो। अञा मां अंदरि हॉल में एंटर थियमि ऐं आवाज़ु आयो एॾो मज़ो आयो न पोइ पर मूंखे त मतिलबु कोई शर्म फील न थियो। मां त सॼी शादी में ईअं ई घुमी हुयमि हिकिड़ी सैंडल सही हिकिड़ी सैंडल टुटियल हुई त कॉल वठंदासीं। कुलसूम आहे न असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम। बतियूं जिन कान जिन सोग न सतायो बतियूं जिन कान जिन सोग न सतायो दुख सुख जी भेण में जिन पंहिंजो पाण मञायो से कीअं रहंदा सुखिया जिन जा पिरी हूंदा परदेस में। रंगन भरी शाम में आपी किरण के उन पूरी टीम के अस्सलाम वालेकुम एंड यारी मदद मौला अली मदद। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। आपी तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी कुलसूम छा चवणु चाहींदा? प्रोग्राम थोरो ॾिठो टॉपिक जी ख़बर थोरी कोन हुई तव्हां टॉपिक ॿुधायो मूंखे। कोई मसलो न आहे। असांजो को ख़ासि अहिड़ो टॉपिक अॼु न आहे। बसि असां नए साल जे अचण जी जेको आहे ख़ुशी मल्हायूं पिया ऐं उनजे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया ऐं जेको साल गुज़ारे आया आहियूं अची पहुता आहियूं 2 ॾींहं बाक़ी रहिजी विया आहिनि त बसि इन हवाले सां पिया ॻाल्हायूं। बिल्कुलु ईंदड़ वक़्त लाइ सभु उमेदवार आहिनि त अलाह साईं तमामु सुठो वक़्तु हाणे हर कंहिं लाइ ख़ुशियुनि भरियो साल साबित थिए। जेको थी वियो उनखे यादि करे माण्हू अॻिते न वधे जेको थियण वारो आहे उनखे सोचे थोरो अॻिते वधे। सही बिल्कुलु ठीकु सही था चओ। ऐं कीअं सेलिब्रेट कंदा आहियो तव्हां भला न्यू ईयर इहो त ॿुधायो? जी न्यू ईयर कीअं सेलिब्रेट कंदा आहियो? बस घर में पूरी फैमिली हूंदी आहे ऐं हर तरफ़ रोशनी जो हुबकार हूंदो आहे ख़ुशियूं हूंदियूं आहिनि बसि इलाही ख़ुशी हूंदी आहे। ॿाहिरि थोरो निकिरी वेंदा आहियूं नओं साल इन थींदो आहे त बसि थोरो फैमिली सां गॾु निकिरी वेंदा आहियूं ॿाहिरि। ओ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई कुलसूम। हेलो बिहार ज़रूर कॉल कजो असांखे शो में इंशाल्लाह। तो शो भी भाई क्या सुना रहे हैं आप अभी फिर? क्योंकि मैं ये सोच रही थी कि अभी हम गाना सुन ले फिर एंड में नहीं सुनते हैं क्योंकि उस वक्त फिर अजानों का टाइम भी हो जाता है। हाँ चलें एक बड़ी खूबसूरत सूफी एक शेर
निरे ग म निरे सा म द पा नि द पा सा नि द म म ग रे सा अली अली जंगल पहाड़ कहते हैं नादे अली अली और मुश्किल को मेरी हल करो मुश्किल कुशा अली अली हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शोबास कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शोबास कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर बू अली शाह कलंदर अली दा पहला नंबर राबिया बसरी कलंदर अली दम दम दे अंदर अली है दिल के अंदर हो लाल मेरी चार चराग तेरे बलन हमेशा चार चराग तेरे बलन हमेशा पंजवा में पालन अली अली मौला अली 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 मौला अली अली वो तो सबका वली है वो तो सबका वली है वो तो हक का वली है वो तो सबका वली है अली हक का वली है चार चराग तेरे बलन हमेशा पंजवा में बालन आयो मिला झूले लालन पंजवा में बालन आयो मिला झूले लालन सिंधड़ी दा सेवण दा सखी शाहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर वो अली शाह कलंदर अली हर दिल की अंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर मौला महाजा अलीयुन मौला मन कुंतो मौला महाजा अलीयुन मौला मौला अली 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 मौला। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस, बहुत आला, बहुत खूब, बहुत प्यारी शायरी और जिस तरह आपने इसको परफॉर्म किया माशाल्लाह मज़ा आ गया शोबी भाई। जी व्यूअर्स, आई होप ता एंजॉय करना हुंदा। सूफी रंग जो है ना वजद है, इसमें कोई मैं समझता हूँ कि फ़नकार नहीं है, कोई गुलकार नहीं है, ये एक वजद की कैफियत है और इस रंग में आदमी खुद ही ढल जाता है, फिर ना उसको सुरों का एहसास होता है ना किसी चीज़ का, क्योंकि वली औलियाओं के नाम और कलंदर पाक का नाम तो सही बात है, जाहिर सी बात है। और ये ऐसी धमालें होती हैं कि इंसान पता नहीं कहाँ पहुँच जाता है, अपने ही मतलब एक मज़े में होता है। तो असांखे बिल्कुल कॉल करे ॿुधायो, मूंखे अञा भी वेट आहे तव्हांजी कॉल्स जो। त तव्हां जो रेज़ोल्यूशन छा आहे, न्यू ईयर रेज़ोल्यूशन छा आहे? कुझु माण्हू सोचींदा आहिनि त असांखे ही करिणो आहे, ही करिणो आहे, ही करिणो आहे, पर वो ही हू जेको हूंदो आहे हुन में थींदो छा आहे, छा करणु चाहींदा आहियो तव्हां एग्ज़ैक्टली। ऐं अलीगुल भट्टी भाजी कॉल आहे। भाउ हलो, अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम मुंहिंजी भेण सबको पहिरियों तव्हांजी सॼी टीम खे शोभी समेत सॼी टीम खे अस्सलाम वालेकुम अल्लाह ताला वालेकुम नज़र अस्सलाम। बचाए तमामु प्यारी आमीन। मुंहिंजी भेण अंतहाई प्यारी लॻे थी अॼु तो सफ़ा वॾी महिरबानी। भाउ खे त हर भेण खूब लॻंदी आहे पर अॼु तव्हां माशाल्लाह ॾाढा प्यारा लॻो था। थैंक यू अदा, महिरबानी महिरबानी आहे तव्हां सभिनीनि भाइर भेनरुनि जी मोहबत आहे। तव्हांखे हिन साल जी जेको आहे ऐं वेंदे जेतिरी वॾी ख़ुशख़बरी ॿुधायां थो ऐं अचण वारे में चई उम्मीद सुठी रखूं था। हिन महिल जेको तव्हां सां अॼु आमना ॻाल्हायो न जी जी मुंहिंजे घरों ऐं मुंहिंजे ई नंबर ते ॻाल्हायो आहे। अच्छा माशाअल्लाह। ही साल की वॾी ख़ुशी आहे त आमना मुंहिंजी महिमान हुई पंहिंजे पीउ ऐं भेण खे गॾो गॾु ॿुधी सही माशाअल्लाह माशाअल्लाह जबरदस्त। क्योंकि भाई मेरे लिए बेअंदाज के आखिर में खुशी दे गया मुझे आमना के तोहफा दे गया मेहमान नवाजी में। क्या बात है। माशाल्लाह मतलब आमना होकर आई है इनके घर से। अच्छा ओह वाह वाह। घर से निकल के जो भी भाई आपकी तरफ आई है। ये तो ये हमारी भी खुशनसीबी है कि मतलब आमना ने जो कॉल की थी हमें वो इनके घर से की थी। अच्छा ओ जो मैं एतिरो शुक्रगुज़ार आहियां पर लफ़्ज़ ना है और केतिन न केतिन असांखे किथों खणी किथे मिलाए छॾियो ईअं लॻे थो जो केतिन असांखे जेको आहे न सभु उदासूं दूर करे छॾियूं न। बिल्कुल अदा बिल्कुल सही ॻाल्हि आहे। असीं तव्हांजो ही सभु क्रेडिट तव्हांखे वञे थो आबिद ॾे तव्हांखे अगरि असां फोन न कयो आहे तव्हां सां तव्हां न थिए मुंहिंजी मुलाक़ात थी थिए असांजो हू अॻिते वारा हुन पासे न असां उत्तर जे पासो एॾो फ़र्क़ु आहे। सही ऐं तव्हांजे ज़रिए तव्हां मां ॾाढो ख़ुशनसीब आहियां ऐं अचण वारे साल लाइ इंशाअल्लाह तव्हांजे जेको नओं महिमान ॾिजो मूंखे लाज़मी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह भाई इंशाअल्लाह। किरण तव्हां मुंहिंजा महिमान ॾिजो तव्हां हिते ताहिर साहब या आबिद साहब टीवी जोगी भाउ सां इंशाअल्लाह इंशाअल्लाह भाउ पर मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहींदसि अक्सर तव्हां जेके नाला खणंदा आहियो अदा ताहिर केरु आहे? जी भेण अच्छा सहड़ जे लाइ चवंदा आहियो ताहिर चवंदा आहियो तव्हां उन्हनि खे? मांखे कोन ईंदो आहे। मां हमेशह सोचींदी आहियां त मुंहिंजी टीम में ताहिर केरु आहे जंहिंखे मां नथी सुञाणियां। सहड़ सहड़ अच्छा 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 हा 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 ठीक आहे इंशाअल्लाह भाई इंशाअल्लाह बिल्कुल ईंदासीं जिंदगी रही। छोटी थे तव्हांखे पूरी टीम खे अते साहिर बाजा पूरो डाल वठां थो ई नए साल अचण तव्हां महिमानी अथव मुंहिंजी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह दा इंशाअल्लाह जिंदगी रही त इंशाअल्लाह। मुंहिंजी बैटरी आई अथव उनजी जेको आहे मूंखे ॾाढी तव्हां मूं लफ़्ज़ न आहिनि मां कीअं तव्हांजा शुक्रिया अदा कंदुसि एतिरा सुठा सुठा महिमान मिलाया तव्हां। आपको मौला बहुत नवाजे और आपने पूछ लिया यही बहुत बड़ी बात है। हाँ जी अगर सदर की टाइप आपका साइड कुछ आना होता है तो मेरा नंबर लेके मुझे कॉल करना मैं आपसे वहाँ मिल लूंगा। इंशाअल्लाह 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 बिल्कुल। क्योंकि छोटी भाइयों में कराची में रह रहे हैं सदर में मिलना आसानी हो जाएगी। सही याद है सही है भाई आपको मैं नहीं छोड़ूंगा नए साल के मेरे आप मेहमान होंगे। बिल्कुल 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 इंशाअल्लाह आपको मौला खुश रखे। आमीन आपको भी खुश रखे। आमीन 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 थैंक यू अदा थैंक यू अल्लाह हाफिज़ माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻो इहो ॿुधी करे त आमना तव्हांजे घर आई आमना तव्हांखे विज़िट कयो ऐं ॾाढी प्यारी छोकिरी आहे माशाअल्लाह सां अल्लाह सां हुनजा नसीब सुठा करे ऐं अल्लाह सां हुनखे इलाही तरक़ी अता करे। मुंहिंजी दुआ आहे त आमना तव्हां जिथे बि आहियो त तव्हां हमेशह ख़ुशि रहो ऐं अल्लाह सां तव्हांखे अञा वधीक तरक़ी हींअर तव्हां हिकिड़ो स्टेप खयो आहे त इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह सां तव्हांखे हुन स्टेप में कामयाबु कंदो ऐं अॻिते कामयाबी ई कामयाबी आहे तव्हांजे लाइ। इवन त तव्हां जहिड़ा ॿिया ॿार जेके आहिनि जेके टैलेंटेड ॿार आहिनि जेके कमु करणु चाहिनि था सिंगिंग करणु चाहिनि था ऐं हिन फील्ड में अचणु चाहिनि था त उन्हनि सभिनीनि जे लाइ इलाही इलाही दुआऊं आहिनि। असां सां गॾु फरमान भाउ जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम दी कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दी बिल्कुल ठीक हूं। ॿुधायो मां ठीकु आहियो? जी बिल्कुल ठीक ठाक माशाल्लाह तमामु बहितरीन अवांजो प्रोग्राम हली रहियो आहे ऐं जेको आहे तमामु सुठो हींअर शोभी भाई बि जेको आहे ॿुधाई धमाल तमामु घणो सुठो लॻो। थैंक यू थैंक यू ऐं इन खां अलावा टॉपिक ते इहो चवंदुसि त 2022 जे लाइ कोर बेस्ट विशेस आहिनि त इनशाअल्लाह 2022 असांजे लाइ सभिनीनि जे लाइ तमामु सुठो साबित थींदो। 2021 बि तमामु सुठो साबित थियो आहे लेकिन कुझु ॾींहं में ज़ाहिर आहे महांगाई बि थी ऐं इन खां अलावा कोरोना बि आई त इनशाअल्लाह 2022 में बेस्ट विशेस आहिनि त इंशाअल्लाह सभिनीनि शयुनि खां जेको आहे निजात मिलंदी असांखे इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? अच्छा
तमाम बेहतरीन प्रोग्राम अदी माशाल्लाह। तो थैंक यू सो मच। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु 2022 सां इलाही सारी उमेदूं जुड़ियल आहिनि ऐं इहो ज़रूरु चवणु चाहींदसि अल्लाह साईं खां दुआ आहे त 2022 मास्क फ्री थी वञे, कोरोना फ्री थी वञे। शोभी भाई 2019 से भुगत रहे हैं। बड़ा लंबा टाइम हो गया, बहुत हो गया। अब बेजारी होना शुरू हो हाँ, गई। हेजिटेट हो रहे हैं इससे कि वो लगा हुआ है मार्क्स और जा अब रहे तो जहाँ कान जा भी रहे बेचारे हैं। हमारे यूं हाँ हो जी। गए। पहले यूं होते थे, अब यूं हो गए। मास्क मतलब ना, एक दूसरे से खुल के भी कोई नहीं मिल रहा है। पहले तो अच्छा किसी फ्रेंड के पास गले भी मिल रहा है, वो दूर से कह रहा है यो। बिल्कुल ऐसा ही है। कहीं भी जाओ, इवन आप फैमिली में जाओ, किथे भी वञूं था, हर कोई जो तो प्लीज सोशल डिस्टेंस। हाँ, ये सोशल डिस्टेंस ने हमें बहुत फहद जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मुला अली मदद के डालन बा ठीक आयो? हां बाजी खुश आयो ता खुश लगाते हो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। मीरा पर बर्थडे को गवाया तो अभी किथा बा? मीरपुर बुरड़ो। अच्छा ओके, मुझे ख्याल से तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई ऐं बिल्कुलु अज़ान जो बि टाइम आहे हींअर। इबादत कयो, दुआनि में यादि रखिजो ऐं दुआ कजो त इंशाअल्लाह ख़ैर ख़ैरियत सां जेको आहे 2022 असांजी ज़िंदगियुनि में अचे ऐं 2021 खे जेको आहे अलविदा कंदासीं असां। सुठे तरीक़े सां अलविदा कजो। जेके बि टेंशन्स, परेशानियूं, ॻाल्हियूं, उहे 2021 सां गॾु उनखे बाय बाय कजो। 2022 खे सुठे तरीक़े सां वेलकम कजो। राति जो पटाखनि ॿारण खां बहितर आहे दुआ कजो, इबादत कजो ऐं उहे बि चवंदा आहिनि त जॾहिं बि नओं साल अचे थो त तव्हांखे 2 रकात नफ़िल पढ़णु खपनि, अल्लाह साईं जो शुक्र अदा करणु खपे त असांखे तो हिकु ॿियो साल नसीब कयो, असांजी अखि हिकु ॿिए साल में तो खोली आहे। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अदा करणु खपे। त असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी सुभान भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तमाम ॿुधायो ख़ुश आहियो? बिल्कुलु जी बिल्कुलु ठीक ठाक। प्रोग्राम तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त हली पियो। थैंक यू अदा। इस्लामाबाद खां मां ॾिसां पियो। जी महिरबानी। इस्लामाबाद में त काफ़ी सर्दी आहे हींअर। ॾाढी इलाही सर्दी आहे। हाँ बिल्कुलु। हाणे पतली बारिश पई आहे, हाणे त जेको सो घणो कम थी वियो आहे। जी मुंहिंजी सिस्टर रहंदी आहे, अक्सर हुन सां डेली ही ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे मुंहिंजी। अॼुकल्ह त आयल आहे हिते, पर हुनजो हस्बैंड हुनजा ॿार उते ई आहिनि, त उहे ॿुधाईंदा आहिनि त काफ़ी सर्दी पइजी वई आहे। बिल्कुलु ॾाढी सर्दी ॾाढी आहे। हाणे वरी मरी जो मौसम बि ॾाढो ज़बरदस्त आहे करे तव्हांखे अचो त तव्हांखे दावत आहे। वॾी महिरबानी अदा। इंशाअल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो? वॾी महिरबानी। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। फिर शोभी भाई क्या कहना चाहेंगे, किस तरह खुदाफिज करेंगे आप 2021 को? सोचा है कुछ? बिल्कुल शुक्र अदा करके, इसमें कोई शक नहीं। क्योंकि देखें जो भी हालात रहे, लेकिन मेरे साथ अल्लाह का बड़ा करम रहा। तकरीबन तमाम तर मसले मसाइल सारे सही रहे, बिल्कुल सही रहे। तो शुक्र अदा करके ही खैरबाद करेंगे और सेलिब्रेट भी करेंगे इसको। इंशाल्लाह। अच्छा, मैंने सुना था कि यहाँ पर भी शायद कुछ सेलिब्रेशंस हो रही हैं ऑफिस के अंदर भी। जी हाँ, प्रोग्राम रिकॉर्ड्स हो रहे हैं। उड़ती खबर आई थी, लेकिन अभी कंफर्म नहीं है। हाँ जी, आज मैं पता करती हूँ शो के बाद ना, जाके मैं जीएम का सर खाती हूँ, बोलती हूँ कि बताइए जरा। सही बात। पीर साहब से ही पता चलेगा। पीर साहब तो जबरदस्त आदमी है। सारे किस्से वहीं से ही पता चलते हैं। पीर साहब को देख के आदमी रिफ्रेश हो जाता है। वो इतने प्यारे, कूल माइंड, ठंडे, बिल्कुल बात करने का उनका स्टाइल। हाँ अल्हम्दुलिल्लाह, बहुत लकी हैं हम लोग इस चीज में। कोई शक नहीं कि हमारे ऑनर्स भी बहुत अच्छे हैं, हमारे जीएम भी बहुत अच्छे हैं माशाल्लाह से। थैंक यू हिना मैम, थैंक यू अतर साहब, थैंक यू पीर साहब। आप लोग हैं तो हम हैं। बेशक। मेहराब भाजी कॉल आए। हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम अलैकुम। मेरा गुणे जो खटले में बिल्कुल ठीक ठाक। ताम दायो खटड़ो किलो सांगड़ आसाने। अच्छा सही जी। भा छा चवण चाहींदो? जो खैर है बस ये मुझे नए साल के अला खैर साने इंशाल्लाह। खैर वसा। जी बियो खैर है। जी बिल्कुल ठीक। मेहरबानी। ओके दा, ओके। अल्लाह हाफिज। पंहिंजो ख्याल रखिजो। थैंक यू सो मच शोभी भाई। आपने भी बहुत अच्छे सॉन्ग सुनाए आज। आपने और हमने बहुत सारी कचेरी की, मच्छ कचेरी कही से सिंधी वाली मच्छ कचेरी कही से बहुत अच्छा लगा। और इंशाल्लाह जिंदगी रही तो कल फिर आपसे गपशप करेंगे। आमीन। इंशाल्लाह।
जी व्यूअर्स, त इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर तव्हां सां वरी मिलंदासीं। पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।